ला इलाहा इल्लल्लाह याद बंदा कर याद बंदा कर। 10 अदद क़ुरान मजीद 30 अदद बगदादी क़ाइदा जिन जे लाइ हुननि अमानत असां ॾांहुं मोकिली 3100 रुपया ऐं हीअ कुझु टांकियूं वग़ैरह आहिनि जेके हुननि खे वज़ूअ लाइ कुझु ज़रूरत में हुयूं हीअ साईं मां हीअ पंहिंजे तरफ़ां तव्हांखे खणी आयो आहियां। अल्लाह पाक जे घर खे जेको आबाद करे अल्लाह उन जे घर खे आबाद कंदो आहे ऐं जन हिकिड़ी सिर बि ॾिनी न अल्लाह जी राह में अल्लाह जी मस्जिद में अल्लाह पाक उनखे जन्नत में घर ॾींदो आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं तव्हां इसमें मुबारक अब्दुल जब्बार। केतिरे अरसे खां हिन मस्जिद में तव्हां ख़तीब आहियो? जी मूंखे तक़रीबन 5 साल थी विया आहिनि। अच्छा साईं मूंखे कंहिं तव्हांजे मोहल्ले में भाउ फ़ोन करे ॿुधायो हुयो त तव्हांजे मस्जिद में ॿार जेके सबक़ पिया पढ़ाइनि उन्हनि खे बगदादी क़ाइदनि जी अशद ज़रूरत आहे ऐं हिकिड़ो तव्हांखे क़ुरान मजीद खपे सिंधी तर्जुमे सां। उन जे लाइ असां सां अलाह पाक सखी बानो आहे मां हुननि जे अॻिॾो गुज़ारिश रखियमि त हिकिड़ो ॿियो बि मदरसो जिते इहे अमानतूं खणी वेंदासीं 10 अदद क़ुरान मजीद 30 अदद बगदादी क़ाइदा जिन जे लाइ हुननि अमानत असां ॾांहुं मोकिली 3100 रुपया ऐं हीअ कुझु टांकियूं वग़ैरह आहिनि जेके हुननि खे वज़ूअ लाइ कुझु ज़रूरत में हुयूं उन्हनि मां हीअ अमानत असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। हीअ बचड़नि खे ॾिजो 30 अदद बगदादी क़ाइदा ऐं सिंधी में तर्जुमे सां जेको तव्हां क़ुरान मजीद चयो हुयो हीअ साईं मां हीअ पंहिंजे तरफ़ां तव्हांखे खणी आयो आहियां। बिस्मिल्लाह खे साईं। साईं जंहिं भाउ तव्हांजे लाइ हीअ अमानतूं मोकिलियूं उन जे लाइ छा चवणु चाहींदो? साईं असां इहो चवंदासीं त हुन जे लाइ अल्लाह पाक उनखे अजर ॾींदो हिनखे सवाबु ॾींदो ऐं उन जे लाइ अॻिते जे लाइ भलो आहे जेको अल्लाह जे घर सां तावन कंदो आहे त अल्लाह पाक उन जे घर खे आबाद कंदो आहे। जेको अल्लाह पाक पंहिंजे घर खे अल्लाह पाक जे घर खे जेको आबाद करे अल्लाह उन जे घर खे आबाद कंदो आहे ऐं जन हिकिड़ी सिर बि ॾिनी न अल्लाह जी राह में अल्लाह जी मस्जिद में अल्लाह पाक उनखे जन्नत में घर ॾींदो आहे। सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां हीअ जेको असां मुसलसल प्रोग्राम करे रहिया आहियूं तव्हां बि ॾिसंदा हूंदव इन में हिकु शइ जो अरमान हमेशह थींदो आहे त हीअ जेके खेर असां ख़ासि करे मदरसनि मस्जिदुनि जी ख़िदमत पिया कयूं कॾहिं बोरिंग त कॾहिं क़ुरान मजीद वग़ैरह हिन महिल ताईं मूंसां मज़हबी लेवल ते कंहिं बि राब्तो न कयो आहे छो आख़िर हुन कारण छा थो थी सघे? साईं इहो जेको आहे न माना असांजे सिंध में ख़ासि करे घणो ईअं हूंदो आहे। असांजे सिंध में ईअं न हुजणु खपे ऐं जेको तव्हां कारकर्दगी पंहिंजी कयो था ॾेखारियो था त तव्हांजी बहितर कारकर्दगी हले थी माशाअल्लाह तव्हां सां तावन करणु लाज़मी आहे ऐं तव्हां सां तावन कंदा त बहितर इहो आहे त तव्हांजो पंहिंजो कमु न आहे हीअ माना अल्लाह करणु कमु आहे जो तव्हां कमुकार कयो था जेको बि असां सां हिते तावन कयो आहे सो तव्हांजी वॾी महिरबानी अल्लाह तव्हांखे आबाद कंदो ऐं तव्हां सां जेको आहे तावन करणु लाज़मी आहे ज़रूरी आहे तव्हां सां बिल्कुलु ज़रूरी आहे उनजे तावन खां बग़ैर त मां कुझु बि कोन आहियां। अच्छा सर हीअ त तव्हां जेको असां ॾे हिकिड़ो नियापो मोकिलियो उहे माशाअल्लाह अमानत तव्हां ताईं पहुचाएसीं इन खां अलावा जंहिं शइ तव्हांखे मस्जिद में ज़रूरत आहे त ॿुधाईंदा? जी साईं असांखे हिकिड़ो पको छत जो खपंदो आहे जेको अशद ज़रूरत आहे असांजी जमायत में निमाज़ पढ़ंदा आहियूं त जुमे जी निमाज़ लाइ असांखे तकलीफ़ हूंदी आहे विरांडे में हिते ज़ाहिर आहे हिते हिकिड़ो असांखे खपंदो आहे सो इन जे लाइ असां दरख़्वास्त कंदासीं। ACDC या बिजली आहे? बिजली वारो हुजे ACDC जी लाइ बि जेकॾहिं आहे मिली थो वञे त बहितर आहे असांजे ॿार निमाज़ पढ़ंदा हो न हिते गर्मी थींदी आहे इन जे हिसाब सां ॾाढी गर्मी हूंदी आहे। चलो साईं इंशाल्लाह कोशिशि कंदासीं ॿीहर मुलाक़ात तव्हां सां थी। इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं हिन मस्जिद जो नालो छा आहे कहिड़े नाले सां मनसूब आहे ऐं हिते मौलवी साहब कहिड़ा आहिनि? साईं हिते मस्जिद जो नालो आहे चीज़ल मस्जिद शरीफ़ हिते पेश इमाम आहे हाफ़िज़ कारी आक़िब हुसैन भुट्टो हुसैन। अच्छा साईं भुट्टो साहब जन मूंखे कॉल करे चयो हुयो त मस्जिद में कुझु शयुनि जी ज़रूरत आहे जिन में 10 अदद क़ुरान मजीद ऐं ॿियो 20 टांकियूं जेके आहिनि उहे ख़राबु थी आहिनि वज़ू वारी पाणी सॼो ज़ाया थो थी वञे उहे अमानतूं असां खणी आया आहियूं पर ख़बर पई हिते आयासीं त साईं जन किथे दरगाह ते वियल आहिनि। किथे वियल आहिनि साईं जन? साईं जन सुबुह वियल आहिनि दरगाह हुसैनाबाद। अच्छा चलो त पोइ हीअ अमानतूं असां तव्हांखे ॾेई था वञूं तव्हां इहो उन्हनि ताईं पहुचाईंदो ऐं 8 अदद तव्हांजी 20 टांकियूं आहिनि ऐं हीअ 10 अदद क़ुरान मजीद आहिनि ऐं साईं जन खे इहो ज़रूरु चइजो त जिन भाइरनि हीअ तव्हां ताईं अमानतूं पहुचायूं आहिनि उन्हनि खे पंहिंजनि दुआउनि में ज़रूरु यादि रखिजो। जी जी साईं। मां मौलूद या नात में आवाज़ु कंहिंजो भलो आहे न छा नालो आहे तव्हांजो? गुलाम नबी। गुलाम नबी जी। अदा गुलाम नबी कहिड़ो असांखे नात शरीफ़ ॿुधाईंदव? हमद बारा। ॿुधायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। याद बंदा कर मिठड़ो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। बिना थपकिया आसमान बियन सिज चंद्र तारा रोशनी नियन। बिना थपकिया आसमान बियन सिज चंद्र तारा रोशनी नियन। बाही बनाए समुद्र दरिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हिकिड़े कणे माथा संगन किरन गुल फुल मेवा अन्न पचन। हिकिड़े कणे माथा संगन किरन गुल फुल मेवा अन्न पचन। शकिलियों ठाए सुभानअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। याद बंदा कर मिठड़ो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह।